दादू शहर में मुसलसल बदअमनी जी जो बाह है वह भड़की उठी है। पुलिस जी है अमन अमान कम कराने में मुकम्मल तौर पर नाकाम थी है। अड़ी जो शहरी अमन अमान बाहर कराने रोडन ते निकरिया अचो तो उनका पुछूं तो उनका कड़ा मुतालबात है। दादू शहर के अंदर बदअमनी वधी वही है। हज़ारे मानू वापारी सरापा एहतजाज आयूं। 100 शहरन का मोटरसाइकिलों घर में धाड़ा दुकानन में धाड़ा रक्षा चोरी थे उन अमल खिलाफ सरापा एहतजाज आयूं। पुलिस मुकम्मल नाकाम थी चुकी है। पुलिस दादू जो चेहरो बेनकाब थी चुको है। पुलिस चोर मिलल है। दादू की आवाम तबाह थी चुकी है। सिंध जो है जी मुश्ताक महर के अपील क्यों था तो बदअमनी के खिलाफ नोटिस वठे नायल पुलिस ऑफिसर हटाए शहर के तहफ़ुज़ दियो। बी सूरत में मरण ॾही मारम का मरण घड़ी की बुख हड़ताल कंदासी। इन जुल्म इन ॾाढे खिलाफ शहरी सरापा एहतजाज आहिनि। अमन खपे दादू वारन के अमन खपे इहो ही मुतालबो है। ये जो अॼु दादू में एहतजाज थी रहियो आहे इहो बदअमनी के खिलाफ थी रहियो आहे। दादू जी सियासी समाजी तंज़ीमूं दादू जा सोशल वर्कर इन शइ ते वेह कई आहे मीटिंगूं कयूं त भई दादू जे अंदर बदअमनी उरूज ते थी वई आहे। असां SSP के काफ़ी सोशल मीडिया ज़रिए मीटिंग थी गुज़रियूं ॻाल्हियूं थी गुज़रियूं पर कंट्रोल न थियो। इन जे करे असीं अॼु रोडनि ते एहतजाज खणी आया आहियूं त असीं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायूं। शहरनि खे अमन खपे। हर शहरी खां हलंदे गाॾी खसियो थी वञे गाॾी बीआर कायो थी वञे बिशनी हर इदारे में मौजूदु वेठा आहिनि। ही कहिड़ो इंसाफ़ आहे कहिड़ो अदल आहे कहिड़ो कानून आहे। असीं अहिड़े कानून जी मुखालफ़त कयूं था। असांखे अमन खपे। असांजो बुनियादी हक़ आहे अमन। असां SSP साहब दादू का मुतालबो कयूं था तर्क वठो पंहिंजे जेको इंतज़ामिया के टाइट कयो असांखे अमन ॾियो। जेके गाॾियूं चोरी ऐं फुर थी चुकियूं आहिनि उन्हनि खे रिकवर कयो लोहारनि खे गिरफ़्तार कयो। अगर ही मामलो हल न थियो तो असीं इन तारीख़ अञा वधीक तेज़ कंदासीं। पूरे दादू के अमन खपे छाकाणि जो ॾिसो त दादू में रोज़ रोज़ जूं वारदातूं रोज़ रोज़ जूं धाड़ा फुरू को शहरी महफ़ूज़ न आहे। सो उन जे करे ही जेको असांजो एहतजाज आहे अमन जे लाइ त दादू के अमन खपे। गुज़िरियल 1 महीने खां वठी दादू शहर में तमामु घणी बदअमनी थी वई आहे। 100 खां वधीक मोटरसाइकिलूं खसी वियूं आहिनि। असां सोशल शऊर सिंध ऐं दादू अमिता जे प्लेटफॉर्म तां अॼु गॾियल रैली जो ऐलान कयोसीं। शहरनि असांखे भरपूर मोट ॾिनी आहे। असां IG साहब के गुज़ारिश था कयूं IG सिंध गुज़ारिश था कयूं तो दादू में अमन कर। अॼोको जेको एहतजाज आहे दादू में अमन ख़त्म थी वियो आहे। अमन जो पखी उॾामी वियो आहे। शहरी तहफ़ुज़ में न आहिनि। गाॾियूं फुरूं चोरियूं थियनि पियूं। पुलिस इंतज़ामिया इन ॻाल्हि में तावन कान थी करे। असां पुलिस इंतज़ामिया SSP साहब IG साहब ते इहा अपील था कयूं त खुदारा शहरी दादू जा महफ़ूज़ न आहिनि। जेकॾहिं अमन नथो मिली सघे त पोइ SSP साहब खे हिते रहण जो हक़ न आहे हलिया वञनि। असांजो हक़ आहे हीअ असां ते को बि थोरो एहसान कोन था कनि। हिननि ते फ़र्ज़ बणिजे थो असांखे अमन ॾियनि जे नथा ॾेई सघनि त निकिरी वञनि। नाज़रीन तव्हां दादू शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त दादू शहर अंदरि जेको आहे मुसलसल चोरियुनि ऐं धाड़नि जी वारदातुनि में मुसलसल इज़ाफ़ो थींदो पियो वञे। पुलिस जेकी आहे उहा मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे अमन अमान बहाल कराइण जे लाइ। हिननि जेको आहे IG सिंध चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त हिते सुठा ऑफिसर मुक़ररु करे ऐं दादू शहर अंदरि अमन क़ाइमु कयो वञे। राजा अल्ताफ़ अब्बासी दादू इशू।